नाज़रीन, सॼी सिंध जियां शाहपुर शाकर में भी सिंध एम्प्लॉइज़ अलायंस के सर ते अॼु 5 ॾींहं भी मुलाज़िमनि पारां सरकारी स्कूलनि ऐं ऑफिसनि में तालाबंदी कई वई आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अकबर शर। जी अकबर। जीअं त सॼी सिंध समेत शाहपुर शाकर में अॼु 5 ॾींहं भी सिंध एम्प्लॉइज़ अलायंस के सर ते सरकारी स्कूलनि ऐं ऑफिसनि में तालाबंदी की वई, जॾहिं त पेंशन रूल्स में तब्दीली खिलाफ मुलाज़िमनि ऐं गस्ता जे अॻुवाणनि, जिनमें शहीद बेनज़ीर आबादी जनरल सेक्रेटरी जुल्फकार अली उमरानी, शराफुर गस्ता जे जनरल सेक्रेटरी मुबशर हजूर, यूनिट शाहपुर जे शाहिद सूमरो, प्रिंसिपल अब्दुल्ला दायरी, खुदा गिरोही, अहमद रज़ा शर, जमशेद खानजादे जी ऐं अख्तर धामरा जी अॻुवाणी में मुलाज़िमनि हथ में हथ ॾेई ज़ंजीर ठाहे एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं घुर कई त पेंशन जे जेके रूल्स में आहे उनखे ख़त्म कयो वञे, न त उनजे खिलाफ़ सॼी सिंध समेत ऐं यको मुज़ाहिरा कया वेंदा जेतिरे ताणी हिन रूल्स खे ख़त्म न कयो वेंदो ऐं मुलाज़िमनि जो ही जेको आहे तो क़त्ल आहे, क़त्ल जे बराबरि आहे जेको ही ठाहियो वियो आहे कारो कानून, उनखे ख़त्म कयो वञे। जी अकबर, तव्हांजी महिरबानी।